तू असांजो सिजु आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। कराची तू असांजो सिजु आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। असांजे पोईं पीढ़ीअ जा समूरा सोज़ ऐं आवाज़ ज़ख़्मी मोर जे रड़ में दफ़नाया विया। अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधु, अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधु पंहिंजे यादगिरियुनि में, सावणियुनि ऐं चांदनियुनि में असांजे भरिजी आयल आवाज़ जी शाहिदी आहे। ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर, ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर असांजे दर्द जो ॿियो रंग बणिजी सदा छणंदो रहियो आहे। ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर असांजे दर्द जो ॿियो रंग बणिजी सदा छणंदो रहियो आहे। ऐं असांजी बेक़रारीअ जो उञारो समुंड तुरां रोज़ वरंदो थो रहे। टंडियालयार में सिंध जे अलबेले शाइर हसन दर्स जी 10वीं वरसी मल्हाई वई। टंडियालयार प्रेस क्लब तरफ़ां कोठायल तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वॾे अंग में अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते शाइर एहसास मीरल सहतो, मोहम्मद अली मीरजत, नसीर नोड़ियो, ग़ुलाम रसूल दर्स, शबीर सांगी, अख्तर लिगारी, फिदा हुसैन चौहान, निहाल लाशारी, आरफ मैसर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हसन दर्स सिंध जो जदीद शाइर हो जंहिंजी बहितरीन शाइरी अॼु बि हज़ारे दिलनि ते रक़्स करे थी। इन मौक़े ते मुक़ररीन जो चवणु हुयो त हसन दर्स 10 सालनि बावजूदि अॼु बि पंहिंजी शाइरी जी सूरत में असां सां मौजूदु आहे। पिछड़े 10 साल गुज़री विया आहिनि, पर हसन दर्स उहो शाइर हो जेको सिंध नौजवाननि जी दिलनि ते जेको राज कंदो हुयो। ऐं अञा ताईं जेको 10 साल गुज़री विया आहिनि, पर हसन दर्स अॼु बि ईअं नौजवाननि जी दिलनि ते राज करे थो जहिड़ो हसन दर्स अञा ज़िंदा हुजे। हसन दर्स जी शाइरी जेको आहे अञा ज़िंदा आहे। त चवंदा आहिनि त शाइर जेके आहिनि कॾहिं बि कोन मरंदा आहिनि। ऐं हसन दर्स अॼु बि ॾिसो पिया त नौजवाननि जी दिलनि ते ऐं अॼु बि राज करे पियो। जेकी धड़कनूं आहिनि उनमें ईअं धड़के पियो। हसन दर्स जेकी आहे पंहिंजी शाइरी में हिकिड़ा नवां लाड़ा ॾिना ऐं नओं जेको आहे गसे पंहिंजो उनजो जेको शाइरी जो हिकिड़ो अंदाज़ हो सभिनी खां हिकिड़ो अलॻि हो। उन करे नौजवानी दिलनि में जेको आहे अॼु बि ज़िंदा आहे। सिंध जो हिकिड़ो अलबेलो शाइर हो ऐं हींअर सिंध में अहिड़े शाइर जी माना खोट आहे। जेके सिटूं हू लिखंदो हो सचाईअ सां। लिकल हिकिड़ो शाइर हो ऐं हिन शाइर में जेके हसंत जो नालो हो वाक़ई हिकु हुस्न नालो हो ऐं जंहिंमें हिन सारी सिंध प्रिय पाछो। ऐं हिन एतिरी शाइरी आहे जेकॾहिं हिनखे जिन शाइर ॻायो आहे अञा ताईं ॻाईंदा रहनि पर शाइरी हिन ख़तमु न थी थिए। हिन सिंध जे लाइ जेको ॻायो ऐं जेको सिंध जे लाइ शाइरी कई अहिड़ी असां हिन सदीअ में का बि नथी मिली सघे। हाय हुजूमन मंझ अकेलो तन्हाईअ जो पंहिंजो मेलो, वणनि ते कांग त वेठा हूंदा नेठि विचीअ जो थींदो वेलो, हर कंहिंजो हिते ख़ैरु हुजे आऊं सिध लथे जो ईंदो। हसन दर्स सिंध जो नोखेज़ नोबहार कलमकार हो। हू हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर हो ऐं हू हिकिड़ो वसी मुताइलो रखंदड़ माण्हू हो। हसन दर्स जी शाइरी मुतालिक़ शेख हयाज़ साहिबु चवे थो त हसन दर्स नौजवान दिलनि जो पसंदीदा शाइर आहे ऐं हसन दर्स सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत नुमाया तरीन ऐं सिंध जे जेके नई टही जेके शाइर आहिनि उन्हनि में माना हसन दर्स उन्हनि सभिनीनि शाइरनि जो हिकिड़ो शहज़ादो शाइर आहे ऐं हू असांखे सॼी सिंध में हिकिड़ो नुमाया तौरु ऐं ॾाढो हिकिड़े अलॻि ऐं मुनफ़रिद डिक्शन सां असांखे नज़र अचे थो। हसन जो जेको हसन ते असां ॻाल्हायो वञे थो ज़ात भाईअ जे हिसाब सां हसन दर्स जी शाइरी सॼी सिंध में पकड़ी पई आहे। उन ते एतिरो अञा ॻाल्हायो न वियो आहे। हसन ते अञा एतिरो कमु न थियो आहे जेतिरी ज़रूरत आहे। पर हसन जो जेको शाइरी जो जेको कशिश आहे उहा यकीन मञो त ऐसी हद ताईं जो सॼी सिंध उनखे अञा ताईं असां सम्झूं था त अॼु 10वीं वरसी आहे हसन जी, पर हू असां सां गॾु आहे। हू असां में रहे थो, असां में जाॻे थो ऐं हू असां सां गॾु रहणो आहे। जेको सिंध में हिकिड़ी हसन खे होॾ ताल आहे। हसन हिकिड़ो हसनाकी नालो अॼु रहने तो उनजी उलाक तबियत जो मालिक हो। हू सोचण खां पहिरीं ॾिसंदो पंध अॼु पंध हूंदा हुनजा। हू हुसन परस्त हूंदो जो सारी सिंध प्रिय जो पाछो जेको जर ते जाॻे थो। हू सिंध जे हर दग ते वियो जो लॻी वई लाड़ सां हलूं त हू हर दग ते वियो। उनखे ॾिठो आहे हसन उहा ई शइ चई आहे। मसइलो इहो आहे त मूं हिकिड़ी 2 सिटूं लिखियूं हसन लाइ शायदि पोइ कुझु वेझड़नि खे सुठियूं लॻनि न लॻनि
जो करार तां सिज लथो कॾहिं ना, करार तां सिज लथो करे ना, मशाक खे चंड चुमी ॾिए थो। मशाक हसन खे विञाए चुको आहे। एतिरे क़दुरु जो मुंहिंजे दोस्त आहिनि, पंहिंजा दर्स आहिनि उते आहे, मशाक उते हुन मूं चयो हसन जो विसाल ॾियो की असां गाइब असांखे मिले नथो। तॾहिं मूं इहे 2 सीटियूं लिखियूं। मुंहिंजो मशाक करार खे चंड करार खे सिज करार तां सिज लथो कॾहिं ना, मशाक खे चंड चुमी ॾिए थो। जॾहिं भिटाई उते आज़ादु आहे, भिटाई ते माण्हू लिखनि था त मशाक कीअं विसारींदी असांखे। हसन दर्स मशाइख जी मिट्टी मां निकितल हिकिड़ो गुलाब हो ऐं उन जी शाइरी जा लफ़्ज़ जेके आहिनि उहे जेकॾहिं तव्हां गौर सां पढ़ंदो त तव्हांखे हर माण्हू जी कैफ़ियत नज़र ईंदी उन में। ईअं सम्झिबो त इहे लफ़्ज़ मूं कढिया आहिनि, मुंहिंजे दिलि जी हालत आहे ऐं समाज जी हालत आहे ऐं हुन धरती जे लाइ बि चयो ऐं अवाम लाइ बि चयो ऐं जेको कुझु चयो उहे लफ़्ज़ अहिड़ा ई हुआ जेको बहरहाल ज़िंदगी हुन सां वफ़ा कान कई। ऐं असीं त दुआ गो आहियूं त अलाह साईं हुनखे जेको आहे सो जन्नत में जायूं ॾे। बहरहाल हिकिड़ो हीरो हो जेको वक़्त खां अॻे असां खां विञाए। शहर जी जेका मिट्टी आहे इन में तमामु घणा अज़ीम माण्हू पैदा थिया आहिनि। हसन दर्स बि उन्हनि मां हिकु आहे। तव्हां ॾिसो हसन खे 10 साल थी विया आहिनि गुज़रे, मगर अॼु बि असां जेके हिन प्रोग्राम खे अॼु हिन यादि करियूं पिया, हिन जो मतिलबु आहे त हुन हसन दर्स पंहिंजा जेके सचाई हुई, जेका मोहबतूं पखेड़ियूं आहिनि, उहे अॼु बि क़ाइमु आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदो शाइरी में जेको हुन हसन जे गुज़ारण खां पोइ जेको फुक़दान आयो आहे उहो अञा ताईं को बि अहिड़ो शाइर सिंध में न आहे जेको हिन खाल खे भरे सघियो हुजे। हाणे नई टही जो शाइर हो, हिन जे लफ़्ज़नि ऐं हिन जा जेके शाइरियूं हुयूं उहे माण्हुनि जे रूहनि ताईं रचियल आहिनि ऐं अहिड़ा माण्हू तमामु घटि पैदा थींदा आहिनि। ऐं इन जो जेको आहे सो इन जा कमु अञा थियणु घुरिजे, किताब लिखणु घुरिजनि ऐं हसन ते कमु करण जी ज़रूरत आहे। हसन दर्स जी ॿोली जेका आहे उहा एॾी बाज़ारी, एॾी निराली, एॾी जेका आहे धरती सां वाॻियल रही आहे, जंहिंजी ख़ुशबू जेका आहे हर धनार जे, हर बकराड़ जे ऐं हर म्यार जे जेका आहे उहा ॿोली आहे। हर पवार जे वात जी उहा वाही आहे। हर बहिराड़ी जो हर हलाइण वारो हारी जेको आहे उन जो हिन में दर्द आहे। इन में कोली जो दर्द आहे, कोली जे तप जो हिन में ज़िक्र आहे, हिन में रहम की बाज़ार जो ज़िक्र आहे ऐं आउं सम्झां थो त सारियुनि जो ज़िक्र आहे ऐं सॼी सिंध समायल आहे हिन में। ऐं जेका हसन दर्स सारी सिंध पिरी जो पाछो चयो हो उनखे बाक़ाइदे ईअं ई भाई ऐं हींअर सिंध बि उन सां ओड़ो ई प्यार करे। नालो हो हसन जी शाइरी सां असांजी शनासाई आहे। हसन सां मुंहिंजी मुलाक़ात त कोन हुई पर हुनजी शाइरीअ सां मुंहिंजी मुलाक़ात ज़रूरु आहे ऐं हसन मुंहिंजे ख़्याल में सदियुनि ताईं ज़िंदा हूंदो। हसन खे कॾहिं बि असीं विसारे कोन था सघूं। इलाही माण्हू हूंदा आहिनि जेके मौत सां गॾु मरी वेंदा आहिनि पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके रहंदी दुनिया ताईं ज़िंदा हूंदा आहिनि। हसन दर्स बि उन्हनि मां हिकु हो। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे टंडियाला प्रेस क्लब जे सदर तौफ़ीक़ अहमद क़ाइम खानी ऐं जनरल सेक्रेटरी एजाज़ मंगलार चयो त टंडोला प्रेस क्लब तरफ़ां हिन प्रोग्राम जो मक़सदु हसन दर्स ऐं सिंधी अदब जी मालिकी करणी आहे। हिननि चयो त हसन दर्स असांजो असासो आहे। बड़े बड़े ओहदेदार इंतकाल कर जाते हैं, हमारी दुनिया छोड़ जाते हैं, तो उनके लिए जो मराआत आप देते हैं तो मैं समझता हूँ कि इनका भी हक है, ये भी खराज तहसीन के हकदार हैं और हुकूमत को चाहिए कि इनके लवाहिकीन की मदद की जाए और इन्हें अच्छी सील्ड दी जाए। वक्त खां पहिरीं पंहिंजी जवानी जे ईंदड़ जेके लम्हा हुआ उहे ॾिसण खां बग़ैर असां खां विछड़ी वियो। तक़रीब में सिंध जे नाले वारे रागी वचन सिंधी, मामन खान रिंद, पहलाज राय हसन दर्स जी शाइरी पेश करे माहौल खे गरमाए छॾियो। हिन पट खे पखेड़े वेड़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं। ओ मूंखे खुदा हो खलकियो या मां खुदा खे खुदा हो खलकियो या मां खुदा बिछड़ी वञी